ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 17 ऐं 18 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त आदित्य जे विर्त रखण जे करे भगवान चित्रभुजी रूप सां उन्हनि खे दर्शन ॾेई उन्हनि खे वर ॾियनि था ऐं उन्हनि जे गर्भ मां वामन रूप धारण करे अची राजा बलीअ वटि पहुता ऐं राजा बली उन्हनि खे घणे ई आथत ऐं सम्मान सां सिंहासन ते विहारे उन्हनि खां उन जे मन जी अभिलाषा पुछी। सबई चओ जय श्री कृष्ण। अॼु पाण उन ही कथा के वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 8 स्कंद जे 18 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। श्री वामन भगवान राजा बलीअ खे चयो त हे राजा, तुंहिंजी बुद्धि ऐं वॾाईअ जे अॻियां त इहे सभु ॻाल्हियूं तुच्छ आहिनि। तूं पहलाज भक्त जे वंश में जो कश्यप जीअ जो पोटो हो पैदा थी शुक्राचार्य जहिड़े महात्मा गुरुअ जे रखण सां कीअं न धर्मात्मा हूंदे। मां घणो लोभ थो करियां, पर फ़क़ति 3 पेर पृथ्वी तोखां दान वठणु घुरां थो, जिते कखनि जो आसन विछाए हरिअ जो भॼन करियां। इहो ॿुधी राजा बली मुश्की चयो त हे ब्रह्मचारी, तव्हां मूंखां एतिरी थोरी शइ छो घुरी? एतिरी ज़मीन त घुरो हा जंहिंमें तव्हांजो महिलात ठही सघे ऐं पोख करे पंहिंजो जीवन ख़ुशीअ सां गुज़ारे सघो, ऐं वरी तव्हांखे कंहिं बि शइ जी ज़रूरत न पवे ऐं न कंहिं खां ॿी का शइ घुरणी पवे। तॾहिं वामन भगवान इहे अल्फाज़ ॿुधी चया त हे राजा, पंहिंजे घुर्ज सारो घुरणु चङो आहे, घणी लालच करे वठणु न घुरिजे। सो मां संतोष ब्राह्मण आहियां। तंहिं लाइ सिवाय 3 पेरनि पृथ्वीअ जे ॿी कंहिं बि शइ जी इच्छा नथो रखां। तुंहिंजो ॻाणाटो वॾनि दानियनि में आहे जो तूं मुंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि दान ॾियण लाइ मूंखे चयो, न त ॿिया माण्हू पंहिंजे पुॼंदे आहर दान ॾियनि था। हे बैर वचन जा पुट, तुंहिंजा वॾा अहिड़ा दानी ऐं सूरवीर हुआ जिन कॾहिं बि दान ॾियण खां हथ ऐं लड़ाईअ जे मैदान में पंहिंजो मुंहुं न फेरियो। अहिड़े कुल में को अधर्मीय लालची न थी। हिरण्यकश्यप ऐं हिरणाकश तुंहिंजा ॾाॾा अहिड़ा प्रतापी हुआ जिन देवताउनि खे जीते टिनी लोकनि जो राज कयो हो। इहा ॻाल्हि ॿुधी राजा बली चयो त हे महाराज, तव्हां ब्राह्मण जा बालक थी बि पंहिंजो मतिलबु कढणु नथा चाहियो। तव्हां प्रकाश खे ॾिसी ऐं ॻाल्हियुनि खे ॿुधी मां तव्हांखे वॾो महात्मा थो सम्झां, लेकिन 3 पेर पृथ्वी घुरण ते मां सम्झां थो त तव्हां सञा आहियो। मुंहिंजे दरवाज़े ते जो ब्राह्मण ऐं मंगतो आयो आहे, तंहिंखे वरी सॼी उमिरि में कंहिं बि ॿिए हंधि वञी घुरण जी ज़रूरत न रही आहे। तंहिं करे मूंखे तव्हां जहिड़े महापुरुष खे 3 पेर पृथ्वी दान ॾियण में शर्म थो अचे। सबई चओ जय श्री कृष्ण। वामन रूप भगवान चयो त हे राजा बली, लालच बुरी बला आहे। घणी ख्वाहिश रखण करे ब्राह्मण जो तेज ऐं धर्म नथो रहे। संतोष रखण सां ई ब्राह्मण जो तेज, बल ऐं गुण वधे थो। लालची आदमी देश परदेस भटकी करोड़ें रुपया कमाए ऐं टिनी लोकनि जो राज खणी पाए
ऐं घणा ई पुट पोटा ऐं ॿिया सुख प्राप्त करे त बि उन जी इच्छा पूरी थियण जी न आहे। जीअं बाहि में गिहु विझण सां अग्नि जी लाट वधंदी वञे थी, तीअं आदमी घणे माल मिलण ते वधीक लालच करे थो। संतोष रखण सां टे पेर पृथ्वी मूंखे घणी आहे। जे मूंखे संतोष न हूंदो त सतन दीपनि जे राज मिलण ते बि मुंहिंजी तृष्णा न मिटंदी। तंहिं करे पृथ्वीअ जे टिनि पेरनि खां सवाइ ॿियो कुझु बि मूंखे न घुरिजे। इहा ई मूंखे संतोष ॾींदी। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 18 अध्याय संपूर्ण थियो। अध्याय 19 राजा बलीअ जो भगवान वामन खे दान ॾियणु। श्री सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, वामन जीअ खां इहा ॻाल्हि ॿुधी राजा बली चयो त चङो, जेका तव्हांजी मर्ज़ी। पंहिंजा चरण अॻिते आणियो त मां धोई टे पेर पृथ्वी संकल्प ॾियां। इहो ॿुधी वामन जी पंहिंजो पेर अॻिते वधायो ऐं राजा बली संदसि चरण धोई उहो पाणी पंहिंजे मथे ऐं अखियुनि ते विधो ऐं वेद विधि अनुसार उन चरण खे वास धूप सां पूॼे पंहिंजी स्त्रीअ खां संकल्प करण वास्ते पाणी घुरियो। जॾहिं राणी नंद्यावली गंगा जल आंदो ऐं राजा बली टे पेर पृथ्वी ॾियण वास्ते तयारु थियो, तॾहिं गुरु शुक्राचार्य पंहिंजे ज्ञान सां वामन रूप भगवान खे सुञाणी उतां उथी राजा बलीअ वटि वञी खेसि कन में चयो त हे राजा बली, तो हिन खे कीअं न सुञातो? तूं हिन खे मता नंढड़ो ब्रह्मचारी सम्झी ही आदि पुरुष भगवान देवताउनि जी सहायता करण वास्ते वामन अवतार धारे तुंहिंजो राज वठण आयो आहे। टे पेर पृथ्वी दान वठण जे बहाने सां टे लोक वठी देवताउनि खे ॾींदो। तूं कृपा करे हिन जे छल में न अच। जे तूं ईअं चवीं त मां टे पेर पृथ्वी दान ॾियण लाइ चई चुको आहियां त उन जो ही जवाबु आहे त राजा वटि जेको देश ऐं धन रहे थो तंहिं में 5 हिसा मुक़ररु आहिनि। हिकिड़ो धर्म वास्ते, ॿियो नामूस वास्ते, टियों पंहिंजे मतिलब वास्ते, चौथों कुटुंब वास्ते ऐं पंजों शेवकनि वास्ते। तंहिं करे फ़क़ति 5 हिसे देश ऐं धन वारे मां दान करणु घुरिजे। ईअं न थिए जो सभु राज ऐं धन ॾेई पोइ दुख ॾिसी। इहा ॻाल्हि वामन जीअ खे चओ न त पंहिंजनि 2 पेरनि में ई हू 14 भवन तुंहिंजो राज मापे वठंदो ऐं तूं 3 पेर पृथ्वी ॾेई कोन सघंदे। धन वञण ऐं गांइ ब्राह्मणनि जे भले थियण वास्ते कंहिं हंधि कूड़ ॻाल्हाइण अधर्म न आहे। तंहिं करे तूं पंहिंजे वचन खां फिरी वञ, तोखे पाप न लॻंदो। इहो ॿुधी राजा बली 4 घरियनि ताईं सोच करे पंहिंजे मन में वीचार कयो त गुरु शुक्राचार्य जो चवणु न मञणु मुंहिंजे लाइ चङो न थींदो, लेकिन वचन ॾेई फिरण बि त बुरी ॻाल्हि आहे। उन श्री नारायण जी हिरण्यकश्यप मुंहिंजे परॾाॾे खे, जंहिं ब्रह्मा जी खां मन घुरियो वरदान पातो हो, तंहिंखे बि मारे खेसि राज खसे वरितो। इहो साॻियो ई त्रिलोकी नाथ मुंहिंजे घर अची भिखारियुनि वांगुरु 3 पेर पृथ्वी दान घुरे थो। तंहिं करे मूंखे पंहिंजो राज, धन ऐं प्राण मथसि कुर्बान करणु वाजिबु आहिनि। जे मां गुरुअ जे चवण मूजिबि दान ॾियण जो वचन भॼंदसि त हिन में उहा बि सुमर्थी आहे जो हू मूंखे मारे सॼो राज ऐं मुल्क मुंहिंजो खसे वठंदो। ईअं थियण में त व्यर्थ ई बुराई थींदी ऐं लोक गिलारो बि थींदसि, ऐं थींदो बि ईअं जीअं श्री नारायण जीअ जी मर्ज़ी हूंदी। तंहिं करे मूंखे पंहिंजो वचन पाले 3 पेर पृथ्वी दान ॾियणु घुरिजे। पोइ जेका परमेश्वर जी मर्ज़ी हूंदी सो थींदो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 8हें स्कंद जो 19 अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे
हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा के ॿियनि हरी भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम, राधे राधे।